उडेरोलाल स्टेशन लॻ ॻोठ भाऊ ख़ान पठाण जे खोसा बिरादरी जे माण्हुनि दुर मोहम्मद खोसो, गुलाम रसूल खोसो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो आहे त SHO नसरपुर गादी नशीन फ़क़ीर अल्ताफ़ हुसैन खोसो मथां दाख़िल कयल कूड़े FIR जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हुननि एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो आहे त मक्सी ऐं शाह बिरादरी जो ज़मीनी तकरार झेड़ो हलंदड़ आहे। झेड़े में शाह बिरादरी हथां मक्सी बिरादरी जो हिकु माण्हू क़तल थी वियो हो, जंहिंखे जवाज़ ॼाणाए नसरपुर पुलिस वंगार वहंदे गादी नशीन फ़क़ीर अल्ताफ़ हुसैन मथां कूड़ी FIR दाख़िल करे छॾी आहे। हुननि चयो आहे त मक्सी ऐं शाह बिरादरी जी ज़मीनी तकरार तां थियल झेड़े में गादी नशीन फ़क़ीर अल्ताफ़ हुसैन खोसो जो कुझु न वञे, पर नसरपुर पुलिस गादी नशीन मथां कूड़ो केस दाख़िल कयो आहे। हुननि IG सिंध, DIG हैदराबाद, SSP टंडोल हियार समेत आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त मामले जी साफ़ शफ़ाफ़ जांच करे गादी नशीन फ़क़ीर अल्ताफ़ हुसैन मथां दाख़िल कयल कूड़ी FIR ख़त्म कई वञे। ॿी सूरत में खोसा बिरादरी एहतजाज जो दायरो वसी कंदी।